अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर हिन वक़्तु ठटे सिंध में मौजूदु आहियां। अॼु 7/12/2021 आहे ऐं 4 तारीख़ ते निकितो हुयुसि कराची खां ठटो बदीन। 5 तारीख़ ते मिठी में हुयुसि। 6 तारीख़ ते वरी रूपा माड़ी 0 पॉइंट खां थींदो अॼु वापसि कराची वञा पियो। ऐं हिन वक़्तु ठटे में बरे सगीर जे क़दीम कब्रस्तान मकली ते मौजूदु आहियां, जिते मोटर साइकिल ते 20 रुपया टिकट भरे सॼो मकली जो दीदार कयो अथमि। ऐं हिते हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी, दूल्हा दरिया खान, जाम तमाची, शहीद अब्दुर्रहमान जंहिंखे मुल्ला लुटर चवंदा आहिनि, पर मुल्ला लुटर न आहे, मुल्ला लुटन आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ बादशाहनि जूं तुरबतूं, तारीख़ूं, मज़ारूं जो दीदार कंदो ऐं उहा तारीख़ लिखंदो आयो आहियां। इंशाअल्लाह ताला उहा तहरीरी तौर ते शाया कराईंदुसि। सो दिलि चयो त हीउ मुख़्तसिर यादगिरी तौर ते वीडियो बि भरिजे। मूं वॾो ई क़ब्रस्तान आहे, तमामु क़दीमी वॾी तारीख़ आहे, जिते ज़ालिम हुकुमराननि बि पिया आहिनि, त आदिल हुकुमरान बि आहिनि, ज़ालिम बि आहिनि, त मज़लूम बि हिते मौजूदु आहिनि। सो सिंध जी तारीख़ हमेशह ज़ालिमनि जी अक्सरियत में रही आहे, आदिल तमामु घटि आया आहिनि। सो अलाह ख़ैरु कंदो। हिन तरफ़ ते ठटे जो शहर आहे। हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे, हिन खां पोइ हाणे असांजी वापसी आहे कराची। दिलि दुआ में यादि कजो, अलाह पाक ख़ैरु कंदो। हिते रोड रस्ता सिस्टम VIP आहे। रोड ख़ैरु पका त न आहिनि, कुझु कचा आहिनि, कुझु पका आहिनि, जंहिंखे गाॾी में हलण में तमामु परेशानी महसूस थी थिए। हीउ पुराणो क़ब्रस्तान आहे, तारीख़ी। ही मुंहिंजी मोटर साइकिल आहे, बैग बि पियो आहे, KKW 4322 यूनिक। मूं तक़रीबन अधु सिंध जो सफ़र हुन मोटर साइकिल ते कयो आहे। हाणे वापसी आहे कराची। सो अलाह ताला अव्हांखे असांखे सभिनी खे पंहिंजे मंज़िल ते ख़ैर ख़ैर सां पहुचाईंदो। मोकिलाणी नाहे, दिलि दुआ में यादि कजो। अस्सलाम वालेकुम। महर फ़क़ीर, मकली, ठटो सिंध। ख़ुदा हाफ़िज़।